वीडियो में जलाल चांडे जो PTV ते इंटरव्यू नशर थियो जंहिंमें कलाम बि जलाल चांडे गाया उन कहिड़ो तव्हांजो जेको पहिरीं ॻोठो हरबीसी मस्तरो आहे ॿियो सरबो रिवाणीअ जो ॻोठु हरपाल जो हटु पर हाणे मालिक जी महिरबानी थी हाणे ॻोठु सरबो आहे जलाल चांडे उन लाइ रही जेको इंटरव्यू जो कुछ हिस्सो तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं उन बाबति जलाल चांडे जी ज़िंदगीअ जे बाबति पुछा कयो वियो जलाल चांडे जे ॻोठ जे बारे में पुछा कयो वियो जलाल चांडियूं जॾहिं फनकार न हुयो त जलाल चांडे जो ॻोठु हलपाड़ जो हटु सॾिबो हुयो लेकिन जॾहिं जलाल चांडियूं मौसीक़ी जी दुनिया जो बेताज जॾहिं बादशाह बणियो त उन ॻोठ जा नाला सभई ड्रही विया पोइ उन ॻोठ खे जलाल चांडे जो ॻोठु सॾियो वेंदो हुयो जंहिं बि माण्हूअ खे को बि कमकार हूंदो हुयो त जलाल चांडे जो ॻोठु माण्हू करे छॾींदा हुया ऐं चवंदा हुया त भाउ फलाणो सामान हुजे या फलाणो माण्हू महिमान अचिणो आहे कॾहिं बाग बि कटिजी वेंदा आहिनि कॾहिं खूह बि लटिजी वेंदा आहिनि दिलड़ी चरी इहे थींदो आहे कॾहिं दोस्त बि लटिजी वेंदा उन माण्हूअ खे ॾस ॾींदा हुया त बाबा जलाल चांडे जे ॻोठु मोरे लॻ हलियो अचे पोइ उते माण्हू पुछा कंदे कंदे जलाल चांडे जे ॻोठु अची पुॼंदा हुया उन खां पोइ वरी जेको होस्ट हुयो PTV जो उन वरी ॿियो सुवालु जलाल चांडे खां पुछा कयो त रस्ते ते हलंदे टकूं नज़र ईंदियूं आहिनि उनजे पुठियां तुंहिंजी तस्वीर छापी पई आहे पोइ तुंहिंजा अक़ीदत मंदनि या तुंहिंजियूं पंहिंजियूं आहिनि कुझु मुंहिंजो कुझु अक़ीदत त जलाल चांडिया जेके ट्रकनि ते इहे तस्वीरूं लॻल हूंदियूं आहिनि छा इहे वाक़ई तव्हांजूं आहिनि या ॿिए कंहिंजूं हूंदियूं आहिनि त हिते वरी जलाल चांडियूं ख़ुशि तबियत माण्हू हुयो ऐं तमामु घणो ख़ुशि हुयो इन इंटरव्यू खे ॾींदे त टक ॾेई चई त कुझु मुंहिंजूं आहिनि ऐं कुझु जेको आहे सो परायूं बि हूंदियूं लेकिन जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में बहितरीनु कलाम चया इहो जेको इंटरव्यू में PTV ते जेको कलाम जलाल चांडे चयो त कॾहिं बाग बि लटिजी वेंदा आहिनि कॾहिं माण्हू बि मटिजी वेंदा आहिनि दोस्तो इहो कलाम तमामु घणो जलाल चांडे जो मक़बूल थियो ऐं इहो जेको PTV ते इंटरव्यू हुयो जलाल चांडे जो इहो बि तमामु घणो सिंध में मक़बूल वियो जलाल चांडे जी ज़िंदगीअ जो इहो ॼण एज़ाज़ हुयो जलाल चांडे जो जलाल चांडे खे PTV ते दावत ॾेई घुरायो वियो महिमान ख़ासि करे ऐं भला भला माण्हू जेको आहे सो विहारे साम्हूं जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में इंटरव्यू बि कई वई ऐं जलाल चांडे जो ॻोठु बि पुछा कयो वियो जलाल चांडे जूं जेके तस्वीरूं लॻल हूंदियूं हुयूं पूरे पाकिस्तान में ईअं सम्झो वॾा वॾा जेके बि चौंक हूंदा हुया 1986 87 खां वठी जलाल चांडे जा वॾा बेनाप्लेक्स लॻल हूंदा हुया वॾियूं तस्वीरूं लॻल हूंदियूं हुयूं अॼु ताईं बि तव्हांजे अगरि रोडनि ते सफ़र था कयो त ट्रकनि ते ॾिसंदव त जलाल चांडे जूं तस्वीरूं अॼु ताईं बि लॻल आहिनि अॼु ताईं बि जलाल चांडे जा चाहींदड़ ऐं परस्तार मौजूदु आहिनि तव्हांखे जंहिं कलाम जे बारे में असां ॿुधायो उन कलाम जो बि थोरो हिसो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं जलाल चांडियूं सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो जलाल चांडे खे लखे माण्हू पसंदि कंदा हुया ऐं जलाल चांडे जो हिकु नालो हुयो सिंध में दोस्तो उन नाले खे कमायो जलाल चांडे पंहिंजे नाले खे विञायो न कमायो दोस्तो जलाल चांडे बेक़ाइदे महिनत कई बाक़ाइदे पंहिंजे नाले कमाइण में हे इंटरव्यू ऐं महफ़िल तव्हां ॿुधो उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो लाइक ऐं शेयर कयो